पनो आकिल सूबाई वज़ीर सनत जाम इकरामुल्लाह खान धारे जो चयो आहे त आलमी जंग जहिड़ी सूरत सबबि मुल्क अंदरि महांगाई में वाधि थी आहे, जंहिंजो सिधो असर आम माण्हुनि ते पइजी रहियो आहे। हुजे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत तेल जे अघनि में वाधि सबबि मुतासिर थींदड़ ग़रीब तबक़े खे वस आहर रिलीफ फराहम करण लाइ कोशिशूं करे रही आहे ऐं ईंदड़ वक़्त में हुननि अहिड़नि ख़्याल जो इज़हार पनो आकिल भरिसां मुला अलीअ में मुनक़िद थियल हिकु अवामी जलसे खे ख़िताब कंदे कयो। इन मौक़े ते मेज़बान रियाज़ महेसर तरफ़ां सूबाई वज़ीर जाम इकरामुल्लाह खान धारे जो ऐं संदसि भाउ नौजवान पीपल्स पार्टी अॻुवाण जाम ग़ुलाम क़ादिर खान धारे जो के सोनो ताज पारायो वियो। जलसे जी पुॼाणे ते रियाज़ महेसर ऐं शफ़ीक महेसर पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं बाक़ाइदा शमूलियत जो ऐलान कयो। जलसे में पीपल्स पार्टी अॻुवाणनि सलीम गनी कलवड़, अब्दुल रज़ाक उर्फ़ वकील खान धारे जो, सेठ शबीर अहमद शेख, बाबर मुस्तफ़ा बोज़दार, शफ़क़त खान जाचड़, मियाँ नईमुल्लाह धारे जो, तकी खान धारे जो, म्यूनसिपल चेयरमैन मियाँ अब्दुल कवी इंढड़, इरफान शेख, हाजी वज़ीर पिताफ़ी समेत ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।